अकबर खान हिननि खे फ़िलहाल थोरो साइड ते कयो, पोयां सावा खान अची रहियो आहे। कमदार जी बाबा साईं। हिननि खे वठी वञी काल कोठड़ी में बंदि करे, बाक़ी पुछाणो मां हिननि खां पाणे कंदुसि। वठी वञनि। बाबा हींअर ई वञी बंदि थो कयां न। तव्हांजे अचण खां अॻु में सभु सचूं कंदा, पाणे सचूं कंदा। तव्हांजे चवण जी हिननि खे ज़रूरत ई कान पवंदी। हलो। अरे हेॾे ॾिसी छा थियो? खाई खाई थुल्हा थी पिया आहियो हा? मंसूर खान, हलो सुकून सां अंदरि वेहूं था। अचण ॾे हिन सावल खे। सम्झा थो त कातलनि खे मुंहुं हवाले करणु आयो आहे। हा अकबर खान, छो न। अकबर खान ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं कातिल बि तुंहिंजे हवाले कंदासीं। पर वेहण जी सलाह बि कंदव या सभा वाले बीचे बीचे वठंदो। सावल जे करे फ़ैसिले जी भंज खड़ी न थिए हा त अकबर खान तव्हांखे जीअ में चाहींदे हा। हिन वक़्तु तव्हां पाण खे हिन क़ाबिल ई न आहे छॾियो त तव्हांखे वेहण जी सलाह कजे। अकबर खान, जेकॾहिं मां चवां त हिन शरारत में मुंहिंजे कंहिं बि माण्हू जो हथु न आहे, बल्कि इहा सॼी रांदि ऐं खटराक जेको खेॾियो वियो आहे, जेकॾहिं मां चवां त इहो सॼो खटराक हिन मंसूर खान दिलावर खान सां मिली करे कयो आहे त पोइ सावल खान होश सां ॻाल्हाए। तो कंहिं बि मोतबर शख़्स जे बारे में बिना सबूतनि जे इल्ज़ाम नथो वञी सघे। मंसूर खान, हिते केरु केतिरो चङो मुड़ुसु आहे सभिनी खे सुञाणा थी, सभिनी जी परखा बुक। सावल, हीउ मुंहिंजो महिमान आहे ऐं काल खां वठी हिते तरसियल आहे। अकबर खान, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मूं तो कहिड़ो शक कयो आहे त मां कहिड़ा सबूत घुरिया कंदे कॾहिं खां तो वठां? जे चवण खां अॻु में सभु सबूत मुंहिंजे साम्हूं रखी ॻाल्हि जाए। तव्हांजो शक दूर करणु छो जो शक माण्हू खे तमामु घणो गुमराह करे ऐं हू हक़ीक़त खां हटी वेंदो आहे। हक़ीक़त खां त न आहियूं भटकिया अकबर खान, तेरा धुर खणी तो ताईं पहुचाया आहे। पोइ हाणे या त मुड़ुसु माण्हू थी इन सभिनि ॻाल्हियुनि खे क़बूल कयो या त वरी कूड़ हणी पंहिंजी काइरता खे ज़ाहिर कयो। इहो तुंहिंजे मथां आहे। छा थो कर? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।